अस्सलाम वालेकुम। अॼु जेका शख़्सियत असां सां मौजूदु आहे डॉक्टर आसिफ़ मेमण। पाण बुनियादी तौरु सिहत खाते सां उन्हनि जो तालुक़ु आहे। तमामु वॾे अरसे खां पाण सिहत खाते में पंहिंजी ज़िमेदारी निभाइनि पिया ऐं इंतिहाई ॿी हिकिड़ी तमामु वॾी ज़िमेदारी साईं जन जी। पाण हिकिड़ा ॾाढा सुठा आर्टिस्ट आहिनि ऐं ख़ासि तौर ते स्टेज जो उन्हनि खे उबूर हासिलु आहे। पाण जॾहिं स्टेज ते चढ़नि था त इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ सां पंहिंजी परफॉर्मेंस ॾियनि था ऐं ड्रामे ते खैर उबूर हासिलु आहे। केतिरा ई ड्रामा उन्हनि जा लिखियलु आहिनि, ड्रामे ते महारत आहे ऐं असां साईं जा तमामु घणा थोराइता आहियूं। साईं अॼु टाइम ॾिनो आहे। साईं, सभ खां पहिरियों त तव्हां माज़ीअ में बि सिंधी अदबी बोर्ड आया आहियो, मौजूदा वक़्त में बि तव्हांजो बोर्ड में अचणु थियो आहे ऐं जॾहिं त बोर्ड जो क़यामु थिए थो 1951 धारे, जॾहिं सिंधी सलाहकार बोर्ड खां सिंधी अदबी बोर्ड थिए थो, पहिरियां जेके फाउंडर्स आहिनि GM सैयद आहे, मीरा मोहम्मद शाह आहे, अलामा उमर बिन दाऊद पोटो, इब्राहिम जोए साहिब जहिड़ा माण्हू रहनि था, पर हिकिड़ो तबील अरसो वॾो चेयरमैनशिप जो क़िबला साईं मखदूम तालिबुल मौला साहिबु रहनि था। जी जी। ऐं तालिबुल मौला साहिब जे दौर में बोर्ड हिकिड़ो पंहिंजे उरूज ते आयो। हाणे साॻे तसलसुल में मौजूदा चेयरमैन सईदुज़मा आतिफ़ साहिबु कमु कनि पिया। बिल्कुलु। माज़ीअ ऐं मौजूदा दौर में बोर्ड खे मां कीअं पिया ॾिसो? जिब्रान, महिरबानी तव्हांजी। सभ खां पहिरीं त ॾाढी ख़ुशी थी लास्ट टाइम जॾहिं हाणे काफ़ी अरसे खां पोइ बोर्ड में अचणु थियो ऐं सफ़ा ईअं नवाण हुई, माहौल मटियल हो। छो त पहिरीं बि बोर्ड में ईंदो रहियो आहियां मां, तॾहिं त ज़ाहिर आहे उहो ईअं लॻंदो हो त अजीब पथर ऐं अजीब हूंदो हो, पर हाणे ईअं पियो लॻे ॼण की ॿाहिरें इलाइक़े में अची विया आहियूं, ॿाहिरें मुल्क में अची विया आहियूं ऐं ज़बरदस्त माना हिकिड़ो बिल्डिंग ऐं उन में बाग़ीचा, बाग़ ऐं गुलकारियूं लॻियूं पियूं आहिनि। इहा ॾाढी हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे ऐं उन में माना साईं सईद साहिब जे अचण खां पोइ शायदि मूंखे जेसिताईं यादि आहे त हिकिड़ी मेन शइ जेका मूं नोट कई त जेको ॿाहिरि जेको दरवाज़ो लॻियलु आहे साईं GM सैयद जे नाले सां, इहा हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। छो त तव्हां चयो त 1951 में जॾहिं बोर्ड जी शुरूआति थी त उन में साईं GM सैयद ऐं उन सां गॾु ॿिया कुझु असांजा हुआ बुज़ुर्ग जेके शख़्सियतूं, त साईं जिन खे GM सैयद जिन खे माना यादि करणु, उन जे नाले ते बाबे GM सैयद क़ाइमु करणु, इहा हिकिड़ी वॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। इहा मूंखे ॾाढी ॻाल्हि वणी उन दौर में जीअं मां एंटर थियुसि न। ऐं मां सम्झां थो त साईं सईदुज़मा आतिफ़ साहिबु या जमीलुज़मा या उन खां अॻु में साईं तालिबुल मौला जिन, इहे बि इन में रहिया आहिनि, अदबी बोर्ड या चेयरमैन रहिया आहिनि। मां सम्झां थो इहो जेको दौरु रहियो आहे साईं मखदूम साहिबनि जो, हाला वारनि जो, इहो ॾाढो ज़बरदस्त दौरु रहियो आहे ऐं इन में असांजे सिंधी अदबी बोर्ड जी जेका हिकिड़ी कम आहिनि या जेके काविशूं आहिनि, इहे ॾिसण जहिड़ियूं आहिनि। उन खां अॻु में बि मुख़्तलिफ़ असांजा बुज़ुर्ग रहिया आहिनि, इन जा चेयरमैन बि रहिया आहिनि, पर मूंखे जेको माना सुनहरी दौरु खणी चइजे त साईं तालिबुल मौला ऐं उन खां पोइ जमीलुज़मा या साईं सईदुज़मा, उहो ॾाढो माना वणे थो। ऐं मिसाल जॾहिं साईं तालिबुल मौला जिन हुया या जमीलुज़मा जिन हुया त तॾहिं बि माना बोर्ड जे हवाले सां या अदबी बोर्ड जे हवाले सां जेको अदब ते कमु थियो आहे, ज़ाहिर अदबी बोर्ड जो मक़सदु ई इहो हो त अदब ते कमु थिए न, सिंधी अदब ते। त मां सम्झां थो त इहो ॾाढो सुठो बहितरु हिकिड़ो अमल रहियो आहे ऐं ख़ासि करे माना जेके साईं नबी बख़्श बलोच साहिब जिन जा जेके किताब आहिनि अदबी बोर्ड जे तरफ़ां छपिया आहिनि, लोक कहाणियूं या लोक अदब जे हवाले सां, इहो ॾाढी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे ऐं ईअं थियणु खपे अॻिते बि। ऐं माना ॾाढो सुठो लॻो। ज़ाहिर आहे पहिरीं बि मां ईंदो रहियो आहियां ऐं अदबी बोर्ड सां मुंहिंजो मां इन हवाले सां, छो त मां लिखियो बि आहे, शार्ट स्टोरीज़ लिखंदो हुउसि अर्ली 80s वारे दौर में, लेट 70s वारे दौर में। तॾहिं बि मिसाल साईं नफ़ीस अमन शेख जिन हुया या इमदाद हुसैनी साहिब जिन हुया, एडिटर हुया, त उन दौर में मुंहिंजी थोरियूं घणियूं या गुल फुल में बि कुझु मुंहिंजूं स्टोरी शार्ट स्टोरीज़ छपियूं हुयूं। त इन्हनि दौरनि में असांजो अचणु वञणु थींदो हो। उन खां पोइ वरी थोरो जीअं पंहिंजनि ऑफिशियल सरकारी कमनि में अची वियासीं, नौकरियुनि में लॻी वियासीं, त वरी थोरो मक़सदु कमु त उहो हलंदो रहियो, पर उहो वरी थोरी अचु वञु घटिजी वई। पर हाणे जीअं आयुसि वेझर त ॾाढो सुठो लॻो, बहितरु माहौल लॻो ऐं उमेदु आहे त अञा बि माना बहितरी ईंदी। साईं, तव्हां पाण राइटर आहियो। साईं जे दौर में 190 किताब छपजनि, बिल्कुलु रिसाला पंहिंजे वक़्त ते अचनि ऐं साईं पंहिंजे मुख़्तसिर बजट में बोर्ड खे मशीन ॾियारी त हाणे किताब ॿाहिरि न हाणे बोर्ड में अंदरि छपजनि। सही। एज़ अ राइटर तव्हां कीअं था ॾिसो? सही। न इहो हिकिड़ो बहितरु ख़ुशाइंद अमल आहे ऐं मां चाहींदुसि त अॻु में बि किताब छपिया आहिनि सिंधी अदबी बोर्ड जे तरफ़ां, पर मुंहिंजो जेको आहे माना हिकिड़ी राय चओ, हिकिड़ो ख़्यालु चओ, इहो आहे त असां हींअर जेको ज़मानो हले पियो, इन में ॾाढी महांगाई अची वई आहे ऐं महांगाईअ में माना असां वटि सिंध जे अंदरि काफ़ी अहिड़ा नौजवान आहिनि
जेके लिखनि बि पिया, उहा शाइरी हुजे, उहो अदब शॉर्ट स्टोरी हुजे या इवन हिस्ट्री हुजे, सिंधरी तारीख़ हुजे, उहे लिखनि बि पिया। पर जीअं त उहे वीचारा छपराए कोन था सघनि मुख़्तलिफ़ इदारनि खां या इन्हनि खां, त कॾहिं मिसाल छपराए उन्हनि जूं शॉर्ट स्टोरीज़ हुजनि, जेके उन जूं काविशूं आहिनि, जेके बि उन जूं तख़लीक़ूं आहिनि, त ऐं मूंखे उमेदु आहे त ईअं थींदो। छो त साईं सईद ज़मान साहिबु जिन सां लास्ट टाइम जॾहिं मुलाक़ात कईसीं, त साईं जन जा अहिड़े ई क़िस्म जा ख़्याल हुया त हाणे नौजवाननि खे थोरो ॾिजे ऐं नवनि तख़लीकारनि खे स्पेस ॾिजे त उहे लिखनि ऐं उन्हनि जूं शयूं अचनि, उन्हनि जा किताब अचनि, ऐं जेको असांजो जेका नई जनरेशन आहे जेका पढ़णु चाहे थी अदब खे, त उन्हनि खे बि उहे असांजा किताब या जेके असां कयूं था पिया शयूं तख़लीक़ कयूं था पिया, उहे पहुचनि। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो बहितरु अमल आहे। ऐं सिंधी अदबी बोर्ड वटि मिसाल पंहिंजी प्रिंटिंग प्रेस बि आहे ऐं हर शइ आहे, ऐं जेके बि सिंधी अदबी बोर्ड में इन फील्ड जे हवाले सां जेके माण्हू कमु कनि था, हाणे पहिरीं ज़ाहिर सुठा माण्हू हुया जेके कमु कंदा हुआ अदब जे हवाले सां, पर हींअर वरी जिन दोस्तनि जी सिलेक्शन थी आहे जेके उते कमु कनि पिया, उहे माशाअल्लाह माना सुठो कमु कनि पिया। ऐं उमेदु आहे त अदबी बोर्ड अॻे खां वधीक तरक़ी कंदो ऐं ख़ासि करे सिंधी अदब जेको आहे उहो अदबी बोर्ड जे सहकार सां वधीक तरक़ी कंदो। साईं तव्हांजी ॻाल्हि में वाधारो कयां, तव्हां ज़िक्र कयो त किताब छपजनि, त साईं जिन स्कीम मुतारिफ़ करे आहे त नवनि अदीबनि जा जेके साहिब किताब न आहिनि ऐं मयारी लिखनि था, त हिकिड़ो त 150 खां 200 सुफ़नि जा किताब हुन जा छपियो, हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿियो साईं जिन जी हिकिड़ी ॿी स्कीम मुतारिफ़ कराई आहे, जीअं त कमु थियो आहे ऐं किताब वञनि पिया, त जेके बि लाइब्रेरियूं सिंध में आहिनि उते मुफ़्त में किताब ॾियो। बिल्कुलु साईं जिन जो हिकिड़ी गवर्नमेंट सां ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं, साईं चाहिनि था त सिंधी अदबी बोर्ड जो बुक स्टॉल सिंध जे हर ज़िले में हुजे। माशाअल्लाह। ऐं हींअर जेको सिंधी अदबी बोर्ड जो बुक स्टॉल आहे तिलकचाड़ी ते, उहो इमारत काफ़ी पुराणी थी वई आहे, उन ते ॻाल्हि ॿोल हले पई त हिते तमामु वॾो हिकिड़ो बुक शोरूम हुजे ऐं उन ते बि ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं। आख़िर में तव्हां खां मां पुछंदुमि त यकीननि तव्हां स्कॉलर आहियो, तव्हां रिसर्च कयो था, साईं जिन जी गवर्नमेंट सां इन मामले ते बि ॻाल्हियूं हलनि पियूं त जल्द खां जल्द ज़ेड भुट्टो रिसर्च लाइब्रेरी क़ाइमु कई वञे, जिते स्कॉलर्स अचनि रिसर्च कनि ऐं उन्हनि खे मवाद प्रोवाइड कयो वञे, ऐं गॾोगॾु बेनज़ीर भुट्टो रिसर्च हॉस्टल क़ाइमु कई वञे, जेके स्कॉलर अचनि था उन्हनि खे महदूद वक़्त लाइ रिहाइश ॾिनी वञे ऐं उते हू पंहिंजो कमु मुकमल कनि। इन सॼे अमल खे मां कीअं था ॾिसो? साईं इहो त ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि त जेका तव्हां चयो त मुख़्तलिफ़ जेके सिंध जी जेके वरी उहे तइलीमी इदारनि जूं हुजनि या ॿियूं जेके लाइब्रेरीज़ क़ाइमु थियल आहिनि, उन्हनि में बुक्स पहुचाइणु इहो हिकिड़ो वॾो अमल आहे। इन में ज़ाहिर जेका नई जनरेशन हींअर लाइब्रेरीज़ ॾे अचे पई पढ़े पई, त उहे ज़ाहिर उन्हनि उहे पुराणा किताब जेके सिंधी अदबी बोर्ड या मुख़्तलिफ़ जेके असांजा पुराणा अदीब रहिया आहिनि या जेके मुहक़िक़ रहिया आहिनि उन्हनि जा न पढ़िया हूंदा, त हींअर जेकॾहिं उन्हनि जे साम्हूं इहे अहिड़े क़िस्म जा किताब अचनि था, त मां सम्झां थो ज़बरदस्त ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं ज़ाहिर उहो उन्हनि खे हिकिड़ो उत्साह मिलंदो नौजवाननि खे। ऐं वरी तव्हां ॻाल्हि कई जेका मूं सवेर पंहिंजी विश ॾेखारी, तव्हां ॻाल्हि कई त साईं जिन जो इहो आहे प्रोग्राम त अॻिते वरी नौजवाननि जा बुक्स छपराइजनि, त इन सां बि माना ईअं बि थींदो आहे त नौजवान असांजा लिखंदा त आहिनि, लिखनि त था, पर ज़ाहिर आहे उन्हनि खे उहो उनजो वे आउट कोन थो मिले, वे आउट नथो मिले त उहो मायूस थी चुप करे वेही था रहनि। पर जेकॾहिं उन्हनि खे हिकिड़ो रस्तो मिले थो ऐं उन्हनि जा बुक्स छपजनि था ऐं उन्हनि खे पज़ीराई मिले थी, त मां सम्झां थो त इहो असांजे सिंधी अदब सां, नौजवाननि सां, नवनि तख़लीकारनि सां हिकिड़ो ज़बरदस्त सुठो अमल आहे। ऐं उहे पंहिंजो तख़लीक़ुनि खे वधाईंदा ऐं असांजो सिंधी अदब बहितरीअ ॾांहुं वेंदो। ऐं जेके तव्हां लाइब्रेरीज़ चयूं त क़ाइमु थियनि या रिसर्च जे हवाले सां, इहो त हिकिड़ो वॾो क़दम आहे। छो त ज़ाहिर आहे तव्हां माना मां बि जॾहिं स्क्रिप्ट्स लिखंदो आहियां स्टेज सां मुंहिंजो वास्तो आहे, त उन जे लाइ पोइ कॾहिं कॾहिं ज़रूरत पवंदी आहे मुख़्तलिफ़ बुक्स जी या मुख़्तलिफ़ मटीरियल जी, त उन जे लाइ घणो कुझु रुलणो पवंदो आहे। पर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो इदारो मौजूदु हुजे ऐं उते वञी माण्हू आराम सां वेही इहो रिसर्च बि करे पंहिंजो कमु बि करे, त मां सम्झां इन खां वधीक असांखे छा खपे। त इहो त ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऐं थियणु खपे। ऐं इन जे लाइ ज़ाहिर आहे साईं सईद ज़मान साहिब जिन ऐं जेका सॼी टीम आहे, मां सम्झां थो अदबी बोर्ड जी, उहे सभु जस लहणनि ऐं सभिनी खे सलाम। ऐं जेकॾहिं हू अहिड़े क़िस्म जो अमल कनि था, त मां सम्झां थो त इहो सिंध ते, सिंधी अदब ते हिकिड़ो मां सम्झो थोरो थींदो उन्हनि जो, छो त हू सिंधी अदब खे एतिरो मथे खणी ईंदा, सिंधी यूथ खे एतिरो मथे खणी ईंदा, ऐं जेके सिंधी अदब ते, सिंधी तारीख़ ते, सिंधी कल्चर ते कमु करणु चाहिनि था, पर उन्हनि खे उहे रस्ता कोन था मिलनि, त उन ते वधीक कमु थींदो ऐं मां सम्झो बहितरी थींदी। वरी महिरबानी साईं, तव्हां असांखे वक़्तु। थैंक यू वेरी मच।